कोटड़ी जी थाणे जे हद ॻोठ मिठड़ी में रेड बिरादरी ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे मामले तां झड़े में कुहाड़ियुनि लठियुनि जो आज़ादाना इस्तेमाल कयो वियो, जंहिं जे नतीजे में मुसमात ज़मीरा रेड मुसमात सचल समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे कोटड़ी सिविल अस्पताल दाख़िल कयो वियो, जिन मां 2 औरतुनि समेत 5 ॼणनि जी हालत नाज़ुक हुजण करे खेनि ख़ैरपुर सिविल अस्पताल नियो वियो। कोटड़ी जी पुलिस ॿिन्ही धुरियुनि जे 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। आख़िरी इत्तलाउनि ताईं कोटड़ी जी थाणे ते झेड़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। कश्मीर बार जे वकीलनि भारत में मुसलमाननि ते थींदड़ ज़ुल्म ऐं तशद्दुद ख़िलाफ़ सिविल कोर्ट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। कश्मीर तालिके बार जे सदर निसार मुंसूर जी अॻवानी में वकीलनि कोर्ट आॾो एहतिजाज कंदे भारतीय हुकूमत जे वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे आलमी दुनिया जे सरबराहनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो। इन मौक़े ते वकील अब्दुल गनी बिरोही, हबीबुल्लाह चाचड़, अब्दुरऊफ़ खोसो ऐं ॿियनि चयो त भारत में मस्जिद शरीफ़ ते हमलो करे इंतहा पसंदनि पूरी दुनिया में रहंदड़ मुसलमाननि जी दिल आज़ारी कई आहे। गंबट में सिंध प्रोफेसर लेक्चरर एसोसिएशन सपला सखर रीजन जो इजलास प्रोफेसर सैयद ग़ुलाम असगर शाह जे सदारत हेठि गंबट में थी गुज़रियो, जंहिंमें कॉलेज जी उस्तादनि जे तरक़ियुनि में देरि थियण, 18 ऐं 19 ग्रेड जे पोस्टिंग गुज़िरियल 7 महीननि खां वठी रोड जो शिकार थियण ऐं 20 ग्रेड में तरक़ी न थियण वारे मसइले ते सख़्त ॻणतीअ जो इज़हार कयो। इजलास में इहो पिणु चयो वियो त कॉलेजनि में उस्तादनि जी खोट सबबि वॾे अरसे खां पढ़ाई मुतासिर थी रही आहे, पर कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट जो इन तरफ़ को ध्यानु ई न आहे, जॾहिं त कॉलेजनि में एसएनई जी खोट करे काफ़ी मसइला दरपेश आहिनि। हुन इजलास में सप्लाई सखर रीजन जे समूरी कॉलेजिस पारां 5 मार्च 2020 ते मुतालबनि जी मंता लाइ इस्लामिया कॉलेज खां प्रेस क्लब ताईं ऐलानियल एहतिजाजी मार्च जी भरपूर हिमायत कंदे शरीक थियण जो ऐलान पिणु कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk